अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नयसैदाबाद वेझो मھراڻ हाईवे ते ॿिनि तेज़ रफ़्तार कारन में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में 5 ॼणा सख़्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि में हेस्को नवाबशाह जो एसडीओ इरशाद मेमण, अयूब ख़ासकेली, इरफान ख़ासकेली ऐं 2 मासूम ॿार सनोबर ऐं गरिया शामिल आहिनि। जॾहिं त ज़ख्मियुनि खे तालका अस्पताल नयसैदाबाद आंदो वियो, जिते इब्तिदाई तिबी इमदाद बाद खेनि हैदराबाद ऐं नवाबशाह नियो वियो।